कंबर खां सिंध ग्रीन न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल कादिर जी हिन रिपोर्ट मुताबिक़ कंबर सॼे मुल्क जियां कंबर में 140 साल खां वधीक क़दीमी वाली विलायत राय मंदिर में मेलो 3 ॾींहं जारी रहंदो। हिंदू बिरादरी अॼु ॿिए ॾींहं बि ॾियारीअ जे मौक़े ते हिकु शानदार रैली कढी जेका शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि तां गुज़रंदे वापसि वाली विलायत राय साहिब जे मंदिर रैली वापसि अची मंदिर पहुती, जिते वॾे तादाद में हिंदू बिरादरी जा माण्हू ॾियारीअ जूं ख़ुशियूं मल्हाइण में मसरूफ़ आहिनि। आरती लक्ष्मी पूॼा करण सां गॾु दुआऊं घुरी ख़ुशीअ में मिठाइयूं विराए ॾियारीअ जूं वाधायूं हिक ॿिए खे ॾिनियूं वयूं। उन खां प्रोग्राम में आयल महिमाननि में नगर खारायो ऐं सॼी राति विराग महफ़िल मौसीक़ी जे प्रोग्राम खे जारी रखियो वेंदो। हिंदू बिरादरी हिन ॾींहं खे वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वेंदो आहे। हिंदू बिरादरी इन मौक़े ते 3 ॾींहं पंहिंजे घरनि खे रोशन करे आतिशबाज़ी समेत मिठाई मोकिलण जो सिलसिलो जारी रखियो वेंदो आहे, जॾहिं त मंदिर में ॾिया ॿारे आरती लक्ष्मी पूॼा करे पाकिस्तान जी पाक फ़ौज जी सलामती लाइ पंहिंजे लाइ मख़सूस दुआऊं घुरियूं वञनि थियूं। हिंदू तकवीअ जे मुताबिक़ ॾियारी हिकु मज़हबी ॾिहाड़ो ऐं रोशनियुनि जो ॾिहाड़ो, ख़ुशियुनि जो ॾिहाड़ो बि चवंदा आहिनि। ॾियारीअ जे ॾींहुं हिंदू धर्म में कारोबार जे शुरूआति नए साल जो आगाज़ बि कयो वेंदो आहे।